जय झूलेलाल। अॼु असां ठाहींदासीं खटी मिठी चटनी जेका जाम ई डिशेस में यूज़ थींदी आहे। उन खां पहिरियों अगरि तव्हांखे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान कार ते हिंदीअ में सिंधीअ में वीडियोस पसंदि अचनि था त उन्हनि खे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो और मुंहिंजी नई अचण वारी वीडियोस खे ॾिसण लाइ बेल आइकॉन खे ज़रूरु क्लिक कजो। चटनी ठाहिण लाइ असां खणंदासीं गिदामिड़ी, अधु कप खई आहे मां गिदामिड़ी। उन सां गॾु खणंदासीं गुड़, इन्हनि खे पिसाए रखिणो आहे। हिकु गिलास पाणी विझी करे इनखे पिसाए रखंदासीं अधु कलाक खनि। कतल बि खणंदासीं, कखड़ियूं कढी करे इनखे बि पिसाए रखंदासीं पाणीअ में अधु कलाक। अधु कलाक खां पोइ तई खणंदासीं, उन में विझंदासीं गुड़ ऐं गिदामिड़ी जेका असां पिसाए रखी आहे, लूणु, ॻाढ़ो मिर्च, जीरो, इन सां गॾु विझंदासीं सौंफ, जीरा पाउडर ऐं कारो लूणु। इन सां टेस्ट ॾाढी सुठी ईंदी आहे। हे थोरो मिक्स करे वठंदासीं। और कतल जेका असां पिसाए रखी आहे उनखे बि अधु कलाक थी वियो आहे, त कतल बि असां हिन तईअ में विझंदासीं गॾु। पिसाइण सां इहा कतल नरम थी वेंदी। इनखे बि विझी थोरो सो मिक्स कंदासीं। इनखे बॉइल करणो आहे। 5 मिंट खनि असां इनखे बॉइल कंदासीं। हे चङी तरह बॉइल थी वियो आहे। गैस बंदि करे असां इनखे थधो कंदासीं। थधे करण खां पोइ इनखे पीसणो आहे, या मिक्सर जो इस्तेमालु कंदासीं या ब्लेंडर जो। थधो थी वियो आहे, मां हिते ब्लेंडर थी यूज़ कयां पई। इन सां इनखे चङी तरह सां पीसींदासीं। इहा असांजी खटी मिठी चटनी तयार थी वई, जंहिंखे हिकु कटोरे में कढंदासीं असां। और केतिरनि ई डिशेस में इहा यूज़ थींदी असांखे। हिकु दफ़ो ज़रूरु ठाहिजो और कमेंट सेक्शन में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त मुंहिंजो वीडियो तव्हांखे कीअं लॻो। अगरि मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न कयो हुजेव त ज़रूरु सब्सक्राइब कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।